पाण केॾांहुं पिया वञूं? पुट पाण कराची हलूं पिया ऐं कुझु ख़रीदारी करणी आहे, पोइ वरी वापसि ईंदासीं। बाबा कराची अच्छा कराची सिंध खां परे आहे न? पुट सिंध कराची में ही आहे, सिंध कराची का ॿाहिरि न आहे। त सिंध जो कराची हिसो आहे ऐं इहा जेकी ॻाल्हि तो ॿुधी आहे या कंहिं मुहाजिर खां ई ॿुधी हूंदी तव्हां, ऐं इहा ग़लति ॻाल्हि आहे त जेको सिंध जेको अलॻि आहे ऐं कराची अलॻि आहे। पर बाबा कराची में ईअं छो चवंदा आहिनि त सिंध खां आया आहियो तव्हीं? पोइ इन लाइ चवंदा आहिनि त आई टांडो खणणु ऐं थी बौरचाणी वही रही। इन जो मतिलबु छा आहे बाबा? पुट इन जो मक़सदु आहे त मुहाजिर जी तोखे पहिरीं माना ॿुधाईंदो हलां त मुहाजिर जेके आहिनि उहे पाकिस्तान जेॾी महिल ठहियो उन टाइम ते लॾ पलाण करे हिंदुस्तान खां आया हुआ। उहे हिंदुस्तान खां लॾ पलाण करे जेॾी महिल सभिनीनि सूबनि जवाबु ॾेई छॾियो, इहो सिंध वाहिद सूबो हुयो जंहिं इन मुहाजिरनि खे पंहिंजे जीअ में जाइ ॾिनी ऐं इन जे करे ही लॾ पलाण करे आया त हिननि खे मुहाजिर चयो वञे थो ऐं पंहिंजे पाण खे मुहाजिर ई सॾाइनि था। त सिंध में जेके बि वॾा वॾा शहर आहिनि, जी मिसाल नवाबशाह में ऐं उन खां अलावा कराची में, मीरपुर ख़ास में, हैदराबाद में, इन मुहाजिरनि खे जेको जॻह ॾिनियूं हुयूं, सिंधियुनि जॻहियूं ॾिनियूं, त उन खां पोइ जेको ही हिते रिहाइश करणु लॻा। त हाणे ही हिते महिमान थी आया ऐं सिंधी जेके आहिनि वॾा महिमान नवाज़ आहिनि ऐं पाण सिंधी जेके आहियूं वॾा महिमान नवाज़ आहियूं। त पाण खे महिमान नवाज़ी जो ई नतीजो मिलियो आहे जो पाण उन्हनि खे हिते पंहिंजे घर में विहारियो, हाणे पाण खे ड्रोड़ाइण जो सोचीनि पिया। अच्छा बाबा, मतिलबु त मुहाजिर चाहिनि था त असांखे जेको आहे माना अलॻि सिस्टम ॾिनो वञे। जी बिल्कुलु, मुहाजिर इहो ई चाहींदा अलॻि सिस्टम, पर अलॻि सिस्टम नथो थी सघे। जेकॾहिं ईअं कयो वेंदो त सिंध में सिर्फ़ु मुहाजिर त न आहिनि या कराची में सिर्फ़ु मुहाजिर त न आहिनि, हैदराबाद में सिर्फ़ु मुहाजिर त न आहिनि, सिंधी बि आहिनि। त पोइ हिन हिसाब सां अॼु कराची चवंदा, सुभाणे चवंदा हैदराबाद, पोइ मीरपुर, त पोइ सिंधी जेके आहिनि उहे सभु केॾांहुं वेंदा? बहरहाल इहा हिननि जी सोच ग़लति आहे, छो जो हाणे उहे मुहाजिर न आहिनि रहिया, उहे सभु सिंधी रहिया आहिनि त इतिहाद ऐं ॿधी सां रहनि। जेतिरे क़दुरु सिंधियुनि हिननि खे वॾो सपोर्ट कयो आहे, हिननि जी ख़िदमत कई आहे, उन जो इहो हिननि खे बदिलो न ॾियणु घुरिजे। त सभई मुहाजिर उहे बि सिंधी आहिनि, जेके बि सिंधी में क़ौम रहनि थियूं त उहे सभु सिंधी क़ौमूं आहिनि ऐं पाण खे अलॻि क़ौम न सॾाइनि। मिसाल सिंध में जेके पंजाबी रहनि था या ॿी क़ौम रहे थी, मुहाजिर रहनि था, उहे अलॻि क़ौम न सॾाइनि, उहे सिंधी आहिनि। भला ठीकु आहे, हिकिड़ी मिसाल वठूं था त इहे साॻियां ई को बि हितां पंजाबी जेकॾहिं पंजाब वञे त उते जा पंजाब जा रहाकू उहे साॻियां हिन खे चवंदा सिंधी आ गया। त अहिड़े तरीक़े सां बलोचिस्तान में वञे त बि चवंदा सिंधी आयो आहे। त ॾिसो हिननि खे इहा सम्झ में ॻाल्हि विहारणी पवंदी त जेको सिंध में सभु सिंधी आहियूं ऐं पाण खे सभिनीनि खे इताद सां रहणो आहे, ॿधी सां रहणो आहे। त हिन जो मक़सदु बाबा हिननि खे एतिरी माना अञा सम्झ कोन आई आहे या अञा उन्हनि खे ॿियो को पेट में सूरु आहे। बराबरि बाबा अलाह साईं हिननि खे साञा ॾींदो ऐं अलाह तबारक ताला हुननि खे सम्झ ॾींदो त हिकु मुस्लमान क़ौम थी रहूं ऐं सिंधी भाइर थी रहूं ऐं पंहिंजे पाकिस्तान जी जेको ख़िदमत कंदा रहूं। जी बिल्कुलु पुटु, जेकॾहिं पाण गॾिजी हिकु क़ौम थी रहंदासीं त पंहिंजे प्यारे मुल्क पाकिस्तान जी बि ख़िदमत करे सघंदासीं ऐं पंहिंजे पाकिस्तान जे लाइ जेको हर वक़्तु क़ुर्बानी ॾियण जे लाइ तयारु रहणु घुरिजे
ऐं पाड़ेसरियुनि जे भरपासे वारनि जी सभिनी जी मदद करणु घुरिजे। ऐं मौजूदा टाइम में कोरोना वायरस जी वबा जो जाम फैलिजण जो अदशो आहे, त इन जे करे घर में रहनि ऐं पंहिंजे घर वारनि खे महफ़ूज़ रखनि, ॿाहिरि घणो न निकिरनि, छो जो तमामु ख़तरनाक वबा आहे ऐं जो को बि इलाजु कोन्हे। ठीकु आहे दोस्तो, बाय 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 बाय। दुआनि में यादि कजो ऐं जेकॾहिं असां सां गॾु रहणु चाहियो था त असांजी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़। जेकॾहिं कराची हलो तव्हांखे खणी हलूं।